चवाए थो मुझी गिरफ्तारी ज़ाहिर कर तो मां ॾाढो ॾुखियो माण्हू आहियां तू बि ॾाढो ॾुखियो थींदे साल ॿ त तोखे ज़ाहिर कोन कंदुसि तूं इते ई मुंहिंजी कैद में रड़ी रड़ी मरी वें। अरे जॾहिं सूबेदार सोढण सां विढ़ी नथो सघी त घटि में घटि ने परू ऐं सुल्तान जा मथा त फाड़ न फरियादी त उहे पाइनि न। बाबा मां घटि कोन कंदुसि हिन सुल्तान जे परूअ सां अहिड़ी त बंबोर खे बाह ॾींदोमान सॼो साल ॻोठ मां दुआ जी धप कोन वेंदनि। सुल्तान मां चाहियां थी त तूं सुभाणे शहर वञ ऐं एसपी साहब सां ॻाल्हाए त हू सालार खे आज़ाद कराइण में असांजी मदद करे। साणी कीअं थो थी सघे आऊं ई त सालार जे मथां फिरियादी आहियां ऐं आऊं वञी एसपी साहब खे चवां त सालार खे आज़ाद कर। मां हाणे नांगनि खे खीर नथी पियारे सघां। अॼु मां तव्हांखे माफ़ कंदसि ऐं सुभाणे वरी तव्हां मुंहिंजे मारण जा मंसूबा ठाहींदव है न। मूं तौबा कई असांखे माफ़ कर असां हुन राॼ वारनि जी बि चए में अची वियासीं अलाह ॾिसे थो। ना 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 ये ना कहे छोड़ो पर छोरी के मथो फाटी पवंदो ना ना मारी हम बड़ी दूर भज सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।